अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, जीए सिंध। उम्मीद आहे तव्हां सभु दोस्त ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। ॿ ॾींहं अॻु मां हिकिड़ी पोस्ट फेसबुक ते शेयर कई हुई जंहिंमें इहो रखियो हुउमि त मां तव्हां दोस्तनि सां वीडियो क्लिप वसीले हिकु अहम अपील कंदुसि। जेके ॿोॾ मुतासिरीन आहिनि, जेका क़यामत असांजे दोस्तनि जे मथां अची गुज़री आहे ऐं हिन वक़्तु उहे दोस्त उन क़यामत में गुज़री रहिया आहिनि, उन्हनि ते मुंहिंजो इहो पैगाम पुॼायो त कराची अव्हां जो आहे, कराची सिंध जो दिलि आहे ऐं अव्हां जो ही शहर आहे। अव्हां हिन जी मालिकी कयो, तव्हां हिन जा वारिस आहियो। ऐं जेके दोस्त जिन जा माल मवेशी माल मता सभु ॿुॾी विया आहिनि, लुड़ी विया आहिनि, जिन जा घर ड्रही पिया आहिनि, जंहिं वटि हींअर बाक़ी को ॿियो आसिरो नाहे बचियो, त मां उन दोस्तनि खे ॿाहूं भरदी इहा अपील कंदुसि त तव्हां अचो कराची, तव्हांजो शहर आहे कराची। तव्हां अची कराची में पंहिंजो हल्को नंढड़ो फुल्को को कारोबार कयो, को मज़दूरी कयो, हिन शहर खे अची वसायो। हीउ शहर तव्हांजो आहे ऐं मां तव्हां दोस्तनि खे इहा पंहिंजे तरफ़ां 100% इहा ॻाल्हि ॿुधायां थो। असां तमामु जेतिरा बि दोस्त हींअर कमु करे रहिया आहियूं, असांजो मुकमल सहकार तव्हां सां गॾु हूंदो। हर हंध ते असांजी टीम कमु करे रही आहे। उहे दोस्त तव्हांजी मदद कंदा, असीं सभु तव्हांजी मदद कंदासीं। तव्हां अचो, हिते किथे ॾिसूं था स्कूल में प्लाटनि ते, किथे तव्हांखे हुते वसाईंदासीं। तव्हां पहुचो हिते, टेंट सिटी ठारायूं पिया, कुझु दोस्तनि सां ॻाल्हायो आहे, सहकार जारी आहे दोस्तनि जो। उन टेंट सिटी में तव्हां दोस्तनि खे रहाइबो। अचो, पंहिंजा के हल्को फुल्को कारोबार कयो, को सब्जियूं कपायो, को मज़दूरी कयो, त महिरबानी करे कराची अचो। कराची अव्हां जो आहे। ही कराची जा मालिक अमी आहियो, हिन कराची जा वारिस अमी आहियो। अव्हां अचो कराची में। ऐं जेके दोस्त हिन वक़्तु मुंहिंजी हिन वीडियो खे ॾिसी रहिया आहिनि, मां उन्हनि दोस्तनि खे बि अपील कंदुसि त हिन वीडियो खे शेयर कयो ऐं हिन वीडियो खे ॿियनि दोस्तनि ताईं सेंड कयो, उन्हनि ताईं पुॼायो। असांजी आवाज़ तव्हां वसीले हुननि ताईं पहुचंदी त इंशा अल्लाह ताला ही कराची जिते हींअर चंद हज़ार कुझु हज़ार माण्हू पहुता आहिनि, लखे माण्हू असीं हिते गॾु थींदासीं ऐं असीं हुन जा वारिस आहियूं। असां हुननि जी मदद कंदासीं ऐं कहिड़े बि तरीक़े सां भरपूर नमूने सां हुननि खे हिते रहाईंदासीं ऐं कोशिशि करे हुननि खे नंढो सन्हो सुको कारोबार हूंदो जेको हुननि जो, असां हुनजी मदद कंदासीं। वॾी महिरबानी। जीए सिंध। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।